अस्सलाम वालेकुम यार्स, क्या है उम्मीद है वहाँ सब ठीक होंगे। आज जे हिन वीडियो में अवांखे ॿुधाइण वारा आहियूं त ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 60 एपिसोड जे बारे में। 60 एपिसोड में छा थियण वारो आहे। सब खां पहिरियां असांजी नंढड़ी गुज़ारिश आहे त अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। हलो त पंहिंजे मेन टॉपिक की तरफ हलूं था। ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 60 एपिसोड में छा थियण वारो आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 60 एपिसोड में कलसूम खे छा मारींदा या मतलब ज़िंदा छॾे ॾींदसि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त न कलसूम खे मारींदा पर उन्ही को पुछा कंदा त तूं इहो सभु कुझु कंहिंजे चवण ते छाजे करे कयो। कलसूम ओठियारनि खे सभु कुझु सच ॿुधाए छॾींदी आहे ऐं कमाल खान जे लाइ सभ खां वॾे में वॾो मसइलो थी वेंदो आहे ऐं कमाल खान खे लॻे थो त वॾे में वॾी सज़ा ॾिनी वेंदी, पर पक त न आहे। इहा ख़बर पई त ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 60 एपिसोड में रहस्य कमाल खान खे सज़ा मिलंदी। ये हुयो वीडियो अॼु जो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त हिकु लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। सब्सक्राइब कंदा।